सतावीह फरवरी ते इस्लामाबाद पहुंची जमा थियल किचिरो साफ़ कंदासीं। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे कमु करणु ॾियो। लाड़काणे में बि कराची जियां किचिरो खणण जो सिलसिलो शुरू कयो आहे। मुल्क जी आबादी में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जी सरगर्मियुनि में बहितरी अची रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तक़रीब खे ख़िताब चवे थो, लाड़काणे में सफ़ाई शहरनि जे सहकार खां सवाइ मुमकिन नाहे। मुल्क जी अवाम ख़िदमत खे जारी रखणो आहे। पीटीआई सरकार वधीक 2 साल रही त मुल्क जी कहिड़ी हालत हूंदी। हिन वक़्तु तरक़ी रुगो क़ीमतुनि में थी आहे। गैस जी खोट सबबि सनअतूं बंदि थी वियूं आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, वसीम अख्तर जी तक़रीर रुगो नफ़रत जोगी हुई। तक़रीरूं सभिनी जे साम्हूं आहिनि, छा नफ़रत जोगियूं न हुयूं? सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त नाइल हुकूमत वॾी महांगाई करे छॾी आहे। हाणे मौजूदा हुकुमराननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। मकानी इदारनि जे कानून में बहितरी आंदी आहे। टंडवाला यार जे ज़ाती जहिड़े खे लिसानियत जो बुनियादु बणायो वियो। नाणे वारे वज़ीर पारां मईशत जो रुख सही हुअण जी दावा। शौकत तरीन चवे थो, मईशत जी बहितरी लाइ IMF वटि वञणो पियो। तरक़ी जी शरह 5.37% रही। रवानगी वापार 25% खां 29% ताईं वधियो आहे। कोरोना सबबि सॼी दुनिया में महांगाई में वाध थी आहे। 2021 दौरान अफ़गान सूरतहाल सबबि असांजी करंसी ते दबाव आयो। वज़ीर आज़म जी स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी कामयाब रही आहे। ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान रोड ते निकितो त ख़तरनाक साबित थींदो। तव्हां 23 मार्च ते इस्लामाबाद अची भली पंहिंजो शौक़ु पूरो कयो। इस्लामाबाद छा करणु अची रहिया आहियो ऐं कहिड़ी एजेंडा आहे तव्हांजी? तव्हांखे मालियाती बिल ते शिकस्त मिली चुकी आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो रावलपिंडी में तक़रीब खे ख़िताब चवे थो, पोज़ीशन पहिरीं इस्तीफ़ाउनि ऐं हाणे बेइतमादी वारी रिथ खां बि भॼी वेंदी। गुज़िरियल 3 सालनि खां अपोज़िशन हुकूमत खे कंहिं बि बिल ते शिकस्त न ॾेई सघी आहे। मौलाना फज़ल रहमान गुज़िरियल ॾींहुं गेर्स में वराणी ॻाल्हि कई आहे।